द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। बेवजह जी नुक्तेचीनीअ जो इलाज छा कयां मां? बेवजह जी नुक्तेचीनीअ जो इलाज छा कयां मां? थी तंग करे लिखणु बंदि, सोशल मीडिया छॾे ॾियां मां। तकलीफ़ इहो ॾिसी वधी वेंदी आहे त सलाह ॾियणु ग़लतियूं कढण वारा पाण ख़ुदि कुझु लिखंदा न आहिनि। अल्फाज़नि ते एतिराज़, उचार ग़लति चओ था तव्हां। अल्फाज़नि ते एतिराज़, उचार ग़लति चओ था तव्हां। छॾे जीजल ॿोली देवनागरी, कीअं ॿी भाषा लिखां मां। छॾींदा वञनि था रिवाज़ रस्मूं ॻाल्हाइणु सिंधी। छॾींदा वञनि था रिवाज़ रस्मूं ॻाल्हाइणु सिंधी। बिना सुञाणप वारनि जे नगर में कीअं जियां मां, कीअं जियां मां। धुंधली थींदड़ सिंधियत काइनात, अणाट रोशनीअ जी। धुंधली थींदड़ सिंधियत काइनात, अणाट रोशनीअ जी। नंढड़ो ॾियो थियणु आज़ादु सचल थो चाहियां मां। नंढड़ो ॾियो थियणु आज़ादु सचल थो चाहियां मां। धुंधली थींदड़ सिंधियत काइनात, अणाट रोशनीअ जी। नंढड़ो ॾियो थियणु आज़ादु सचल चाहियां थो मां। बेवजह जी नुक्तेचीनीअ जो छा इलाज कयां मां? थी तंग करे लिखणु बंदि, सोशल मीडिया छॾे ॾियां मां। सोशल मीडिया छॾे ॾियां मां। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।